अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध राउंड अप में भली कार मां आहियां रोशनी मेमूर। नाज़रीन सभ खां पहिरीं ख़बर शामिल कंदासीं सांखड़ खां। अव्हां खे ॿुधाईंदासीं त IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी अॻवान शाज़िया मरी आॾो एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं, वीडियो लिंक ते मौजूद आहे असलम मेमूर जी। असलम, छा तफ़सील आहिनि एहतजाज जे हवाले सां? अॼु जेको आहे सांगड़ में IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो डिप्टी कमिश्नर ऑफिस सांगड़ में मैंने शाज़िया मरी जी मौजूदगी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि चयो त असांखे जेको आहे सो IBA टेस्ट पास करण जे बावजूद नौकरियूं नथियूं ॾिनियूं वञनि, ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि। उन मौक़े ते जेको आहे शाज़िया अता मरी उन्हनि जो नोटिस वरितो ऐं नोटिस वठण बाद उन्हनि डिस्ट्रिक्ट ऑफिसर एजुकेशन सर्वर राजपूत खे घुराए हिदायत कई त IBA टेस्ट पास कंदड़ सांगड़ ज़िले जे उम्मीदवारनि जा मसइला जेके आहिनि फौरी तौर ते हल कया वञनि ऐं उहे रिपोर्ट करे ऐं हल करे ऐं मूंखे रिपोर्ट पेश कई वञे, जंहिं बाद जेको आहे सो मुज़ाहिरो कंदड़ IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि एहतजाज ख़तमु कयो। हुननि चयो त असां मैडम जो इंतज़ारु कयूं था त उन जे वाइदे ते ऑफिसर असांजो कमु कनि था, असांखे नौकरियूं ॾियनि था या न। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। असलम मेमूर तफ़सील ॾिना आहिनि सांगड़ खां। ॿी ख़बर शामिल कंदासीं घोड़ाबारी खां। अव्हां खे ॿुधाईंदासीं शागिर्दनि सिंधु मां कैनाल कढण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। एहतजाज जे हवाले सां ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया घोड़ाबारी खां। अव्हां खे ॿुधाईंदासीं शागिर्दनि सिंधु मां कैनाल कढण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं, वीडियो लिंक ते मौजूद आहे नौमान ख्वाजा जी। नौमान ख्वाजा, छा तफ़सील? बिल्कुल, सिंधी शागिर्द तहरीक तालके घोड़ाबाड़ी पारां वर शहर में एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। एहतजाज कंदड़ अॻवाननि जो चवणु आहे त पूरे तालके अंदरि हिकु बि लाइब्रेरी क़ाइमु न कई वई आहे ऐं न ई सिहत लाइ सुठो को ग्राउंड जेको उहो रखियो वियो आहे त जीअं जेका नौजवान आहिनि उहे पंहिंजी सिहत खे सुठो करण लाइ रांदियुनि जे तरफ़ तवजा ॾियनि। अॻवाननि चयो त सुठी सिहत लाइ रांदियुनि जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे, पर पूरे तालके घोड़ाबाड़ी मंझि न ई रांदियुनि लाइ मैदान क़ाइमु कया विया आहिनि ऐं न ई इल्मु पिराइण लाइ के लाइब्रेरियूं उहे क़ाइमु कयूं वियूं आहिनि जीअं नौजवाननि जे इल्म में जेको आहे उहो इज़ाफ़ो थी सघे। साण गॾु तालके जे जनरल सेक्रेटरी मुजाहिद बलोच, नियाज़ खुश्क, सदर अब्दुल्ला चांडियो ऐं ॿियनि अॻवाननि एहतजाज कंदे नारेबाज़ी कंदे चयो त सिंध ते जेका नवां कैनाल अॾिया पिया वञनि, इन सां सिंध में हिकु ॾुकार वारी सूरताल पैदा थी वेंदी। उन्हनि चयो त हारी ऐं ज़मींदारनि समेत जेका माण्हुनि उहे तबाह ऐं बर्बाद थी वेंदा। उन्हनि चयो त सिंध में हिकु ॾुकार वारी सूरताल पैदा थी वेंदी, छाकाणि त सिंध जो जेको दारो मदार आहे उहो ज़राइत ते आहे। सिंध जे कैनालनि मथे जे दाड़ो हयो वियो त उहे जेका आहिनि ज़राइत जेका आहे उहो बिल्कुलु तबाह ऐं बर्बाद थी वेंदी। एहतजाज कंदड़ अॻवाननि इहो मुतालबो कंदे चयो त इन मनसूबे खे फौरी तौर रद्द कयो वञे, न त सिंध अंदरि हिकिड़ो नओं जेको आहे उहो अलमियो जनम वठंदो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी नाज़रीन। घोड़ाबारी खां नौमान ख्वाजा तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर शामिल कंदासीं सखरण वेझो ठरो वापराइण सबबि 4 ॼणा फोत थी विया आहिनि। इलाइक़े में सोग छाइजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं, वीडियो लिंक ते मौजूद आहे महताब जमाली जी। महताब, छा तफ़सील आहे? जी, सखण वेझो ॻोठ मुनल खान चांडियो थाणे जी हद में कचो शराब वापराइण करे जेको 4 ॼणा फोत थी विया आहिनि। फोतनि में ॻोठ अली नवाज़ मक्सी जो रवासी आहे, इंतज़ार वल्द मोहम्मद खोसो, ॻोठ फ़कीर खेर मोहम्मद खोसो जो रवासी आहे, मोहर वल्द मजनू खान खोसो, ॻोठ गुलाम अली चांडियो जो रवासी आहे, अब्दुल सलाम वल्द मोहम्मद बख्श चांडियो, ॻोठ सतपुड़ी जो रवासी मुश्ताक अहमद जोखियो जेके शामिल आहिनि। जॾहिं त ॻोठ इमाम बख्श बिरोई जा रवासी आहिनि इमरान पुट अली शेर बिरोई, मोहम्मद मूसा पुट सुलेमान बिरोई, ॻोठ अली नाज़ गुलाम अली चांडियो जो रवासी आहे, मोहम्मद यूसुफ पुट फ़कीर मोहम्मद चांडियो जेके बेहोश थी विया आहिनि, जेके इलाज कराइण बदि हींअर घर पहुची विया आहिनि। जॾहिं त SSP शहीद बेनज़ीराबाद DSP खे जेको हुकुम कयो आहे त उहो जेको आहे वाक़िए जा तफ़सील गॾु करे जेको आहे सो रिपोर्ट पेश करे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। महताब जमाली तफ़सील ॾिना आहिनि सखरण खां। कोटड़ी खां ख़बर अव्हां ताईं पहुचाईंदासीं, जिते शहरनि गैस जो प्रेशर घटि हुजण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। एहतजाज जे हवाले सां ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया कोटड़ी खां। अव्हां खे ॿुधाईंदासीं शहरनि गैस जो प्रेशर घटि हुजण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं, वीडियो लिंक ते मौजूद आहे लतीफ़ शोरो जी। लतीफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कोटड़ी में गैस जी अणएलानिया लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणिजी विया ऐं एहतजाज कंदे रोडनि ते निकिरी आया। उन सिलसिले में काउंसलर राव शाह जी अॻवानी में शहरियुनि जे वॾे अंग एहतजाजी रैली कढी ईदगाह रोड खां प्रेस क्लब अॻियां
एहतजाजी मुज़ाहिरो कयो, धरणो हुयो, गैस इंतज़ाम जे ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई। इन मौक़े ते काउंसलर राव शाहिदी में जो चवण त गैस जी सुबुह खां राति ताईं अणएलानिया लोड शेडिंग सबबि शहरी ज़िंदगी मफलूज बणिजी वई आहे। ॿार स्कूल नथा वञनि, रद पचा में सख़्त परेशानी थी रही आहे, पर एहतजाज करण जे बावजूद गैस इंतज़ामिया कुझु ॿुधण लाइ तयारु न आहे। हिन चयो त यथरादु लोड शेडिंग जेकॾहिं ख़तमु न कई वई त अञा बि सख़्तु एहतजाज कयो वेंदो। ठीकु आहे, वरी महिरबानी नासिन कोटड़ी खां लतीफ़ शोरो तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर शामिल कंदासीं कंथकोट खां। वाक़ ॿुधाईंदासीं 4 ॾींहं अॻु क़तल थियल वकील मुनीर मंगी जा कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे रशीद सोमरो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि एहतजाज जे हवाले? जी नाज़रीन, 4 ॾींहं पहिरियों बख्शापुर थाणे जी हद में वकील मुनीर अहमद मंगी खे ॾुहारियुनि पारां पुर करण जी कोशिश कई, जॾहिं त मज़ामत करण ते धाड़ेलनि वकील खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो हुयो। जॾहिं त अॼु डिस्ट्रिक्ट बार पारां बार एसोसिएशन में हिकु कुलखानी तक़रीब कोठाई वई ऐं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली जी अॻुवाणी बार काउंसिल जे ज़िले सदर मोहसिन खान पठान, जनरल सेक्रेटरी आफ्ताब अहमद चन्ना, एडवोकेट अब्दुल गनी बिजरानी ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते वकीलनि जो चवणु हो त 4 ॾींहं अॻु इंडस हाईवे ते असांजो जेको बार जो मेंबर हो वकील मुनीर अहमद मंगी खे ॾुहारियुनि क़तल करे छॾियो, जंहिंजा 4 ॾींहं गुज़रण बावजूद बि कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जॾहिं त पुलिस जो ऑपरेशन त हलंदड़ आहे कचे में, लेकिन उनखां बावजूद बि ॾुहारी इंडस हाईवे ते अचनि था। फुर दौरान जेको आहे शहरियुनि खे मुसाफ़िरनि खे क़तल करे फरार थी वञनि था, लेकिन पुलिस उन्हनि ॾुहारियुनि खे गिरफ़्तार न करे सघे थी। मुसलसल 3-4 सालनि खां ई बदमनी कंदकोट ज़िले में उरू ते पहुतल आहे। कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा ऐं पुलिस ॾुहारियुनि अॻां बेवस बणियल आहे। हुननि एहतजाजी रैली कढी करे उन्हनि जो चवणु हो त असां जेसिताईं जेके इन जा कातिल आहिनि मुनीर अहमद मंगी जा गिरफ़्तार न थींदा, हीअ असांजी तहरीक जेकी आहे उहा जारी रहंदी। जॾहिं त बार में डेली जेको आहे त 10 खां 12 वॻे ताईं एहतजाज पूर्ण कयो वेंदो। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो था वकील मुनीर अहमद मंगी जा फिलफोर कातिल गिरफ़्तार कया वञनि, न त ॿी सूरत में सख़्त खां सख़्त एहतजाज कयो वेंदो। ठीकु आहे, वरी महिरबानी नासिन कंदकोट खां रशीद सोमरो तफ़सील ॾिना आहिनि। मोरो वेझो 2 धुरनि में चेड़ो थियो आहे। हिकु ॼणो मारिजी वियो आहे, जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मोरो वेझो 2 धुरनि में चेड़ो थियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे अख्तर खासेली। जी अख्तर, छा तफ़सील आहे? जी ही मोरो वेझो सोलंगी बिरादरी जे 2 धुरनि विच में झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे ऐं 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ आहे लालू माछी, जिथे पैसनि जी ॾेती लेती तां सोलंगी बिरादरी जे 2 धुरनि विच में झेड़ो थी पियो। फायरिंग जे नतीजे में हिकु जेको नौजवान आहे उहो थॾे ते मारिजी वियो, जॾहिं त 4 ॼणा जेके उहे ज़ख़्मी थी विया। मारिजी वियल जो लाश सिविल अस्पताल मोरो मां पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले कयो, जॾहिं त फायरिंग में जेके ज़ख़्मी थियल नौजवान हुया उन्हनि खे मोरो अस्पताल खां पोइ नवाबशाह रेफर कयो वियो आहे। होॾां वाक़े खां पोइ धुरनि विच में जेका छिकताण आहे उहा तेज़ आहे ऐं धुरियूं हिन वक़्त बि मोर्चा बंदि बणियल आहिनि। ॿिए पासे राब्तो करण ते मोरो पुलिस जो चवणु आहे त हुननि वाक़े में मुलवस 2 जवाबदारनि खे जेका आहे उहो गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त वारसनि जे अचण खां पोइ वाक़े जो जेको केस आहे उहो दाख़िल कयो वेंदो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी नासिन मोरो खां अख्तर खासेली तफ़सील ॾिना आहिनि। ख़बर शामिल कंदासीं टंडो गुलाम हैदर वेझो ट्रैक्टर जे टक्कर थियण बाद खाई में किरी पियो, जंहिंजे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे अली बहादुर कीरियो। जी अली बहादुर, छा तफ़सील आहे? जी बिल्कुलु, टंडो गुलाम हैदर भरिसां जाड़की शाख लिंक रोड ते ट्रैक्टर ट्रालीअ जो टक्कर लॻण सबबि चिंची रिक्शा कल्टी थी पई, उन खाई में किरी पई, जंहिंजे नतीजे में औरतुनि ॿारनि सूधो जेके 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में नज़ीरा, नूर भरी, नूर ख़ातून, यास्मीन, बशीर लाशारी ऐं ॿिया शामिल हुआ। समूरनि ज़ख़्मियुनि खे तेलके अस्पताल टंडो गुलाम हैदर आंदो वियो।
जिते तिबी इमदाद फराहम करण बैदि ज़ख़्मियुनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि ॿुधाई पई वई। जेको ॿुधायो पियो वञे त लाशारी बिरादरी जा माण्हू चिंची रिक्शा में सवार थी टंडो गुलाम हैदर जे ॻोठ फिरोजपुर लाशारी खां मक़ामी दरगाह पीर सरवर नू उन ते वञी रहिया त ही जेको हादसो पेश आयो। हिन महिल ताईं वाक़े जो केस वग़ैरह को बि दाख़िल नाहे थियो। ठीकु आहे, वरी महिरबानी नाज़िम। टंडो गुलाम हैदर खां अली बहादुर केरियो तफ़सील न आहिनि। ठारू शाह खां ख़बर अवां ते पहुचाईंदासीं, जिते स्कूल में उस्ताद न हुजण ख़िलाफ़ शागिर्दनि एहतजाज कयो आहे। एहतजाज जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया ठारू शाह खां। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे डीएम सुमरो जी। डीएम छा तफ़सील आहिनि? कोठ ॾितल खां लुंड में गुज़िरियल 2 सालनि खां प्राइमरी स्कूल जेको आहे हू मुसलसिल बंदि पियो आहे ऐं उस्ताद न हुजण जे करे उतां जा ॿार जेके आहिनि समय ॿार जेके आहिनि हू सख़्तु परेशान आहिनि ऐं तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। जॾहिं त उतां जे ॻोठाणनि सनाला लुंड अब्दुल सत्तार लुंड समेत शागिर्दनि ऐं जेको आहे सो रहवासियुनि ॻोठाणनि जेको एहतजाज कंदे चयो आहे त असां न ॼाण केतिरा भेरा चूंडियल नुमाइंदनि समेत तइलीम खाते जे कामोरनि खे गुज़ारिशूं कयूं आहिनि, डायरेक्टर खे डीओ खे टीओ खे गुज़ारिशूं कयूं आहिनि, पर हिन महिल असांजे स्कूल में जेको आहे सो मास्तर नथो ॾिनो वञे, उस्ताद नथो ॾिनो वञे, जंहिंजे सबबु जेके ॻोठ जा ॿार जेके आहिनि ॿारड़ा जेके आहिनि भरिसां जेके ॻोठ आहिनि उहे पंधु करे ऐं सुबुह जो वेंदा आहिनि स्कूल ऐं जेको आहे सो हू जन माण्हू मोटी अचनि था त उन्हनि जी हालत सफ़ा बेहाल थी पई वञे। हू चवनि पिया असांजे ॻोठ में समय ॿारड़ा आहिनि ऐं जेको स्कूल क़ाइमु थियल आहे 2 सालनि खां हुते उस्ताद मुक़ररु नथो थिए, फौरी तौर ते उस्ताद मुक़ररु कराए ॾिनो वञे त जीअं ॿारनि जी तइलीम बची सघे। जी वरी महिरबानी नाज़िम। ठारू शाह खां डीएम सुमरो तफ़सील ॾिना आहिनि। कुंभ खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते बिंदुरनि में जहिड़ो थियो आहे। 1 ॼणो मारिजी वियो आहे, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे नवीद तुमराणी जी। नवीद छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, कुंभ भरिसां ॻोठ आहे ताजू खान साखाणी, जिते साखाणी बिरादरी जे 2 धुरियुनि विच में ज़मीनी मामले तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में 1 ॼणो जेको आहे आशिक साखाणी उहो गोलियूं लॻण सबबु थॾे ते ई क़तूल थी वियो, जॾहिं त गुलाम फरीद साखाणी समेत 3 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला ते कुंभ पुलिस वाक़े वारे हंधि पहुती ऐं फोती जो लाश जेको आहे उहो पंहिंजी तहवील में वरितो ऐं ज़ख़्मियुनि खे जेको आहे तालका हेडक्वार्टर अस्पताल कोटड़ी जी मुंतक़िल कयो वियो, जितां मक़तूल जेको आहे आशिक साखाणी जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। होॾां SSP खैरपुर तौहीद रहमान मेमण वाक़े जो नोटिस वठंदे कुंभ पुलिस खे जवाबदार गिरफ़्तार करण जूं हिदायतूं कयूं, जंहिंखां पोइ कुंभ पुलिस कार्रवाई कंदे क़त्ल में मुलविस जेके 4 जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करण जी दावा करे वरिती आहे। कुंभ पुलिस सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। पुलिस जो उहो चवणु आहे त धुरियुनि विच में जेको झेड़ो आहे उहो ज़मीनी मामले तां पेश आयो आहे। क़त्ल थी वियल आशिक साखाणी जे क़त्ल में मुलविस 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त वाक़े जो केस जेको आहे हिन महिल ताईं दाख़िल थी न आहे सघियो। पुलिस जो उहो चवणु आहे त मक़तूल जा वारिस जीअं थाणे ते ईंदा त वाक़े जो केस दाख़िल कयो वेंदो। ठीकु आहे, वरी महिरबानी नाज़िम। कुंभ खां नवीद तुमराणी तफ़सील ॾिना आहिनि। तोतापुर विजयपुर मज़ाहमत ते 2 ॼणा मारिजी विया आहिनि, 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। वीडियो लिंक ते मौजूद आहे सालेह मंदराणी जी। सालेह मंदराणी छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, तोतापुर वेझो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। बुके जलाड़े वटि जेको हथियार बंदनि पारां ॻोठाणे खां मोटरसाइकिल फुरकण जी कोशिशि कई, जंहिंमें मज़ाहमत करण ते हथियार बंदनि ॻोठाणो अब्दुर्रज़ाक चांडियो खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे ऐं संदसि पुट परवेज़ चांडियो खे पिणु गोलियूं हयूं, जेको सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे सीरियस हालत में लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो। हथियार बंदनि जे फायरिंग में संदसि हिकु साथी पिणु मारिजी वियो आहे। उन हवाले सां मुंहिंजो SHO तोतापुर सां पिणु राब्तो थियो आहे। उन ॿुधायो त हथियार बंदनि पारां ॻोठाणे अब्दुर्रज़ाक खां मोटरसाइकिल फुरकण जी कोशिशि कई त मज़ाहमत थी पियो, जंहिंमें मज़ाहमत दौरान अब्दुर्रज़ाक जेको चांडियो उहो मारिजी वियो आहे ऐं पुट परवेज़ चांडियो उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे ऐं जंहिं संदसि साथियुनि जे फायरिंग में हिकु फोरू मोहम्मद बख़्श सेवाणी जखराणी उहो पिणु जेको आहे मारिजी वियो आहे। पुलिस जेके लाश तहवील में वठण बैदि सिविल अस्पताल ॻणिखेर मुंतक़िल कयो विया आहिनि, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि लाश जेके वारसनि हवाले कया विया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िम। सालेह मंदराणी तफ़सील ॾिना आहिनि। तोतापुर खां मेहड़ खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। अवां खे ॿुधाईंदासीं ॻोठ बांधी में पाणीअ जे मामले तां झेड़ो थियो आहे, जंहिंमें 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त धुरियुनि में छिकताण वधी वई आहे। ज़रई पाणी नेकाल करण वारे मामले तां चांडा बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि यूसुफ, वकार, जावेद, अजीब ऐं आशिक चांडियो ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मेहड़ खां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया
अवां खे ॿुधाईंदासीं जहिड़े बाद धुरनि में चिकटाण पर वधी वई आहे। ज़ाब्तो आणण लाइ पुलिस खे इतला ॾिनो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अनवर आज़ाद कांधड़ो। जी अनवर, छा तफ़सील आहिनि जहिड़े जे हवाले सां? जी, मेयर भरिसां ॻोठ बांधीअ में पाणीअ जे नेकाल सां चांडिया बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो आहे। कंडा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में यूसुफ चांडियो, वकार, जावेद, अजीब ऐं आशिक चांडियो शामिल आहिनि, जिन खे इब्तिदाई तौर मेयर तालका अस्पताल आंदो वियो, जिन मां 3 ॼणनि खे गिरफ़्तारी जोगी हालत में इलाज करण वियो आहे। धुरनि में झेड़े खां पोइ छिकताण ऐं तकरार तेज़ थी वियो आहे। जी, वॾी महिरबानी नाज़िम मेहर खां अनवर आज़ाद कांधड़ो तफ़सील ॾिना आहिनि। सांगड़ खां ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। अवां खे ॿुधाईंदासीं शाज़िया अता मरी जी सदारत हेठि पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया सांगड़ खां। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे असलम मेमोर। जी असलम, छा तफ़सील आहिनि? जी, अॼु जेको आहे सो सांगड़ ज़िले जी OGDCL जो जेको प्रोडक्शन सोशल वेलफेयर जो इजलास हो, वो MNA पीपल्स पार्टी जी मरकज़ी इत्तलात सेक्रेटरी शाज़िया अता मरी जी सदारत में थियो, जंहिंमें सांगड़ ज़िले जे सभिनी चूंडियल नुमाइंदनि जेको आहे MNA अलाउद्दीन जुणेजो, MPA पारस डेरो, MP अली हसन हिंगोर जो, MP जाम ज़हीर अली ऐं ॿियनि शिरकत कई। तमामु OGDCL जे ऑफिसरनि, डिप्टी कमिश्नर सांगड़ सभिनी शिरकत कई। उन मौके ते शाज़िया अता मरी OGDCL वारनि खे चयो त अवां जेको आहे सो सांगड़ ज़िले खे 2010 खां वठी को बि प्रोडक्शन बोनस न ॾिनो आहे ऐं तव्हां जेको आहे हुनजा असांखे अंग अखर ॿुधायो त हीउ जेको 12-13 सालनि जो प्रोडक्शन बोनस आहे सांगड़ ज़िले जो, उहो न मिलियो आहे। जंहिं ते उन्हनि चयो त असां वटि के बि अंग अखर न आहिनि। त शाज़िया मरी उन्हनि खे चयो त जेकॾहिं तव्हां वटि अंग अखर न आहिनि त तव्हां इजलास में छो आया आहियो, उन्हनि खे मोकिलियो जिन खे अंगनि अखरनि जी ख़बर आहे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त OGDCL जेको आहे उहो सफ़ेद हाथी आहे, वाइट एलिफेंट आहे, जंहिं सांगड़ ज़िले खे न प्रोडक्शन बोनस ॾिनो आहे, न सांगड़ ज़िले जी आवाम खे नौकरियूं ॾिनियूं आहिनि, न ई सांगड़ ज़िले जा जेके रोड रस्ता टुटियल आहिनि, जेके हिननि जी हेवी ट्रैफिक हले थी, जंहिं सबबु रोड तबाह थिया आहिनि, न ई उहे ठाराए ॾिना आहिनि। उन लाइ असां उन्हनि खे चयो आहे त 15 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे त तव्हां 15 ॾींहंनि में असांखे प्रोडक्शन बोनस जा अंग अखर ॿुधायो। जेकॾहिं उहे न ॿुधाया विया त पोइ असां जेको आहे क़ौमी असेंबली में, सेनेट में, सिंध असेंबली में उन्हनि खे जे ख़िलाफ़ जेको आहे सो ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खे घुराईंदासीं। पोइ उन्हनि खे घुराईंदासीं जेके OGDCL जा अमलदार आहिनि, कर्ता धर्ता आहिनि, जेके सांगड़ ज़िले जा जेके आहे सो अरबें रुपया रोकियो वेठा आहिनि, जंहिं सबबु सांगड़ ज़िले जी तरक़ी नथी थिए। असांजो फर्ज़ आहे त सांगड़ ज़िले जे अवाम जो हक़ आहे त वरी महिरबानी नाज़िन सांगड़ खां असलम में तफ़सील ॾिना आहिनि। नाज़िन, सिंध राउंड अप में फ़िलहाल एतिरो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट KTN News.tv। ॾिसंदा रहो KTN News।